वेलकम बैक दोस्तों। असांजी ईद ट्रांसमिशन हली रही है। तव्हांखे ईद जी वरी बि लख लख वाधायूं हुजनि। ख़ूबसूरत चेहरा असां सां गॾु मौजूदु आहिनि। अलाह मां उमेद इहा था कयूं त तव्हां बि ख़ुशि हूंदव, जिते जिते हूंदव पंहिंजे प्यारनि सां गॾु ईद जी ख़ुशी जी गुज़ारी हूंदव। त दोस्तों, हिन वक़्तु असां वटि जेकी शख़्सियत आई आहे, मां कीअं उनखे फीत खणी मां पिया या उनखे कीअं मां छा कयां, त उहा शख़्सियत तमामु वॾी, जहिड़ी क़दावर शख़्सियत आहे, ओॾे पंहिंजे जेको आहे फ़न जे ज़रिए हुन दुनिया खे ख़ुशियूं पहुचायूं आहिनि। असांजे सिंधी माण्हुनि खे ख़ासि करे तमामु वॾी मुस्कुराहट ॾिनी आहे। हीउ उहो कलाकार आहे जंहिंजे साम्हूं असां बि परफॉर्म जॾहिं कंदा आहियूं त असां न बीह सघंदा, असां खिल वठी वेंदी आहे। त तव्हां हिन वक़्तु असां सां गॾु जेके वेठो आहे उनखे ॾिसी सघो था, वाहिद रज़ा साहब। अस्सलाम वालेकुम। ईद जूं लख लख वाधायूं। अलाह से जेकी बि असांजा दोस्त ॾिसनि था पिया असांजे टीवी ते, बाक़ी संगत जेको गॾु वेठा आहिनि, कैमरामैन, सभिनी खे आलम इस्लाम खे ईद जूं लख लख वाधायूं। असल में तव्हां ॻाल्हि अहिड़ी कई, हैदर भाउ मूंखे हाणे चई वियो थोरो खिलाइजांइ सही, न न मां पर जेका तव्हां तारीफ़ कई मुंहिंजी, असुल अटकाइणो मूंखे तोसां हो। हाणे जेकी तूं तारीफ़ कई, जेको मुंहिंजी हेॾी वॾी तारीफ़ करे, हाणे उनखे मां जुगत कहिड़ी हणां, कहिड़ो मज़ाक कयां, परेशान करे छॾी। हक़ीक़त इहा तारीफ़ कंदे मूंखे बि शर्म थिए पियो। ॾिठुमि त हे शर्म तो हे बि थिए पियो, हे तारीफ़ खणी थो करे। अच्छा सर, इहो चई हिकु सबूत ॾिनई त माना शर्म आहे तो वटि। बिल्कुलु जे वटि हूंदो आहे उनखे ईंदो आहे। वाह वाह वाह, जे वटि हूंदो आहे हुनखे ईंदो आहे। मां छा ॻाल्हि कई, वाह। हज़रा साहिबा यकीन कयो, तव्हां छोकिरियूं न ॻाल्हायो हिन सां, मां ठहे नथो, वॾो कहिड़ो माण्हू आहे। बहितरीनु कलाकार आहे, बहितरीनु इंसान आहे। बिल्कुलु जेके चइबो आहे न त के दोस्त उहे हूंदा आहिनि जेके ॾुख में तव्हां सां गॾु हुजनि, सुख में त हर को हूंदो आहे, दोस्त हुनखे मञिबो आहे। हीउ उहो माण्हू आहे, हैदर हुजे, हीउ हुजे, हीउ उहे माण्हू आहिनि, इहे जेकी ॾुख में बि दोस्तनि सां गॾु हूंदा, दुख में त हर को हूंदो आहे। सही, दोस्त हुनखे मञिबो जेको दोस्त जे ॾुख में शरीक हुजे, ॾुख में बराबरि हुजे। इहो हुनखां न पुछे त तूं कयो छा आहे, सही, तूं कयो छा आहे, हुनखे वेही उज़र न ॾे, तूं हीअं न करिया, हीअं थिया, हीअं करिया, न तोसां बीठा आहियूं, हाणे करिणो छा आहे। हे उन दोस्त मान। हा, त इहे इनखे चइबो वफ़ादार दोस्त, कलाकार क्लास जो आहे। बिल्कुलु। अलाए छा आहे, कहिड़ी चंडाई आहे। सर एतिरी तारीफ़ थिए थी, वरी उन खां पोइ अलाए छा आहे, सोच में त हूंदो हमें, ॿुधो, सोच में त हूंदो अभी हमें। तो पार्टी शुरू हुई, अभी तो पार्टी शुरू शुरू हुई। हुई। अच्छा सर, ही ईद जी ख़ुशियूं अलाह साईं सभिनीनि खे नसीब करे, पर अव्हां जी नज़र में हिन ॾींहं जी छा अहमियत आहे? अहमियत जंहिं हिन ॾिहाड़े खे असांजे इस्लाम जो मज़हब में हिकु वॾी हैसियत आहे। असां मुस्लमान आहियूं त असां ज़ाहिर आहे हिन जी जहिड़ी अहमियत आहे, जेकी ॾिसां बयानु कयूं उहा घटि आहे, तमामु वॾी अहमियत आहे। ऐं जंहिं रोज़ा रखिया उन्हनि खे मुबारक हुजनि। ऐं ईद जेकी हीअ आहे त ख़ासि करे चयो वेंदो आहे त ॿारनि जे लाइ ईद आहे, ॿारनि जी ईद आहे, ग़रीबनि जी ईद आहे। उहा तॾहिं थींदी आहे जॾहिं हिन ईद में ग़रीब जेके तव्हां ॾिसो, उन ग़रीबनि खे पंहिंजी ख़ुशियुनि में तव्हां इनवाल कयो। यकीन कयो, मां सोशल मीडिया ते उजकारो ॾेई राति मां रुनो आहियां। हाणे मां ज़िक्र बि कयो, हिकिड़ो सोशल मीडिया ते कंहिं वीडियो रखियो, हिकिड़ो मासूम ॿारु आहे जेको आहे सो बुखायल हुयो, कंहिं उनखे बिरयानी जेको आहे सो दॿो वठी ॾिनो त हू ख़ुशी में खिले पियो, अखियुनि में ॿुढ़ा पिया। त मां इहो सोचियो त असां बेशुक्र आहियूं, केॾा इंसान बेशुक्र आहियूं। हेॾा सुठा सुठा खाधा था खाऊं, जे बावजूदि चऊं कोन था, मञूं कोन था पिया, अञा वधीक हुजे, अञा वधीक हुजे। हिकु वक़्त जी मानी, हिकु वक़्त जी बिरयानी हुनखे मिली आहे, खिले बि थो, रोए बि थो, छा कैफ़ियती। हीअ ॻाल्हि नथो कयां, ईमानदारी थो ॿुधायां, मां राति मां उजकारो ॾेई रुनो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु। त हिन ख़ुशियुनि में उन ग़रीबनि खे ग़रीबनि खे गॾु खणो, जी हू बि असां सां गॾु ईद मल्हाए सघनि। ऐं ख़ासि करे जी ईद उल उज़हा हूंदी आहे, उनजे नाले इहो चयो वेंदो आहे, जेको गोश्त वग़ैरह थींदो आहे, त जी ग़रीबनि ताईं के अहिड़ा ग़रीब हूंदा आहिनि जेके सालनि जा साल गोश्त न आहिनि खाईंदा, उन्हनि ताईं गोश्त पहुची सघे। त बसि इहा ई आहे ख़ुशी आहे, इहा ई ईद आहे जो उनखे तव्हां गॾु खणी हलो, उनजूं दुआऊं वठो, त तव्हांजी ईद जूं ख़ुशियूं दुबाला थी वेंदियूं। अव्हां जे अंदर बि एहसास हुयो त अव्हांखे राति रोइण आयो न, अंदर में एहसास हुजे ॿियनि जे लाइ, ॾाढी सुठी ॻाल्हि कई। एहसास जेकी शइ आहे न, जेके इंसान में एहसास निकिरी वञे त इंसान जानवर में फ़र्क़ु ईंदो आहे। जानवर ऐं इंसान फ़र्क़ु इहो आहे त इंसान खे एहसास आहे, हुनखे एहसास न आहे। बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि। हक़ीक़त आहे, मां दिलि में सोचे रहियो हुउमि त कहिड़े जानवर जो नालो खणा, ऐं उहे सोचे रहियो मुंहिंजे लाइ कहिड़े हराम जानवर जो नालो खणा।
पर इन जे असां लाइ असां नाला कटियूं था हाणे कटियूं। इंसानियत बिल्कुलु जी ॻाल्हि कई त हा, पोइ सभई उहो त हा हाणे इंसान भलो हूंदो आहे अशरफुल मखलूक़ात आहे। सर सर असां तव्हां ॻाल्हाए सुठो लॻंदो सुठो लॻो हे महिरूम रहिया ऐं आहिनि मां सुहिणनि चेहरनि खां ख़ुशी थींदी आहे ख़ुशी थींदी आहे। अॼुकल्ह सुठो थियो जो मूंखे त तव्हां बख़्शो ऐं त होस्ट आहियां मूंखे त बख़्शो घटि में घटि अच्छा सर कीअं महसूसु पियो थिए धरती टीवी ते में ईद जो ॾींहुं सेलिब्रेट कयो था तमामु सुठो महसूसु पियो थिए। असांजो ईद त सेट कीअं हमेशह थो लॻे असांजो अलीगुल कीअं थो लॻे अली गुल त माशाल्लाह हाणे जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे हुन जेॾी मुंहिंजी तारीफ़ कया मुंहिंजो बि फर्ज़ु आहे मां ओतिरी तारीफ़ कयां। सर ओतिरी न, कंदो तूं त हज़म न साईं, थींदी हुन वॻो पातो आहे। न छा कंदी असांजे प्रोग्राम में हवा गार्ड घुरायो साईं तव्हां भले कंहिंखे बि घुरायो ऐं मां बि ॾिसां थो हे त केरु थो डबल अचे? गियर वारो चश्मो लॻल आहे जेतिरो वेझो ईंदो वेतर मुंहिंजी जंघां डिगी वञनि ईअं भॼी त ख़बर न पवंदी। कमाल कमाल अच्छा सर सेट कीअं लॻो आहे मूंखे जी सेट कीअं लॻो सेठ माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां वेठा आहियो त चारि चंड अञा वधीक लॻी विया इन में त सर माशाल्लाह अज़रा जे अली पासे गुलमला मुंहुं करे चयो भला असीं छा दाग आहियूं ते चंड में तव्हां चयो हिननि चयो तव्हां मतिलबु सभु अची सभई वियासीं सभई सभई सभु मुंडी ओॾे हुई सर जी नगाह बि ओॾे हुई अच्छा सर जेकॾहिं ॻाल्हि कजे त नंढे हूंदे जी ईद ऐं हिन वक़्तु जेकी ईद मल्हायो पिया हिन में फ़र्क़ु छा महसूसु कयो पिया फ़र्क़ु इहो आहे त नंढपिण वारी जेकी ईद हूंदी आहे उहा का ज़िमेदारी असां वटि न हूंदी आहे असांखे रुॻो ख़र्चियूं वठणियूं हूंदियूं आहिनि ऐं पंहिंजे दोस्तनि सां तूं कहिड़ा कपिड़ा वरिता मां ही कपिड़ा वरिता हिक ॿिए खे ॾेखार ख़ुशियुनि वारो हूंदो आहे। हीअ जेके ॾींहुं माण्हू हुन सां वॾो थी थो वञे त पोइ वरी उन ते ज़िमेदारी आहे ॿार बचा पोइ उनखे ॿारनि जे ख़र्च पूरा करणा आहिनि उनखे कपिड़ा वठी ॾियणा आहिनि ज़िमेदारी जो अहसासु जंहिंखे हूंदो त उनखे पाण ते बोझ हिकिड़ो महसूसु थींदो सभिनी खे माना हे शइ ॾियणी आहे त ख़ासि करे वॾा मां जेके जंहिंजी कम आमदनी हुजे सही उहे त मां परेशान ॾिठा आहिनि इन जे हवाले सां त हाणे सभिनी खे ॿारनि खे वठी ॾियणो आहे आमदनी एतिरी आहे बि कोन महांगाई जो दौरु आहे ख़ासि करे रमज़ान शरीफ़ में त मां सम्झां थो त हद खां वधीक जेको वाइट कलर वारा माण्हू मां वधीक परेशान ॾिठा आहिनि उन जे हवाले सां त एॾी महांगाई थी वञे हिकु सब्ज़ी जेका आहे गोश्त मच्छी या मुर्गी त पंहिंजी जॻह हिकु सब्ज़ी जेका आहे उहा बि 250 खां 300 रुपया 400 रुपए ताईं हिकिड़ी आम सब्ज़ी जेको आहे सो माण्हू पचाए थो। हाणे हिकिड़ो बि ॻाल्हि ॿुधायो जेकॾहिं मज़दूर माण्हू जेको कमाए थो रोज़े सां कमाए बि थो जो नथो कमाए त खाए छा रोज़े सां 600-700 रुपया कमाए थो रोज़े सां मज़दूरी करे थो उहे 600-700 खणी घर जो अचे त उन में छा चाढ़े छा पचाए ऐं छा ईद जे लाइ रखे ॿारनि जे लाइ छा कपिड़ा वठी ॾिए। सही बिल्कुलु सही फरमायो था सही तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में ॿियनि खे ॿारनि खे त ॾियण जी ज़रूरत न हूंदी ख़र्ची छो तव्हांजा पंहिंजा ॿार मां चल एतिरा सही ॿियो कमु न कयो तव्हां कमकार घणो असल में छा हुयो जेको लॉकडाउन हुयो न लॉकडाउन में त कोई कमकार लॉकडाउन में 12 थी विया 2 साल हलियो बहरहाल अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे ज़िंदा दिलि माण्हू आहे कचाई कंदे त मां बि कचाई कंदुमि भली कचाई कर त मां बि तुंहिंजा ॿार खोल खोल ॿार ॿुधाए ऐं तूं ॿार ॿुधाए मुंहिंजा 4 ॿार 4 ॿार तूं बसि ॾिसो मां माई तव्हां सभिनी खे नाज़रीन खे माई जे ॿुधायां साम्हूं थी बेस तो ख़बर पवे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी तोखे ख़बर आहे 4 ॿार आहिनि तूं मसरूफ़ आहे ड्रामनि ते आहे कंहिं महिल तूं ॻणिया न चरिया एतिरी मसरूफ़ लाइ भाई साईं खे ॿारनि जी ख़बर कोन्हे चरिया तो 8 ॿार आहिनि तोखे 8 ॿार आहिनि 8 ॿार पाड़े में मां रहां थो न तोखे कहिड़ी ख़बर वाह जे लॻो ई निशाने ते लॻो आहे मुंहिंजे 4 ॿार एतिरी मसरूफ़ 4 ॿार हुनजा हिकिड़ी ॿार विच में काई असेंबली में मुंहिंजी ॻाल्हि हली हुई नालो न खणंदुमि मां हुन बि चयो मूंखे एतिरा ॿार एतिरियूं ज़ालूं आहिनि तोखे चयो आहे तोखे 3 ज़ालूं आहिनि तोखे एतिरा ॿार आहिनि अॼु साॻी ॻाल्हि तो रिपीट कई आहे तोखे 4 ॿार किथे तोखे 8 ॿार आहिनि हाणे घर वञी घणी जाए न उहे 4 ॿार चपरा जा तूं ॾिठा हूंदा त हेॾे घुमंदा अच्छा हुन सां चपरा जा त 22 ॿार आहिनि अच्छा सर ही ब्लैक कलर चवंदा आहिनि न काला जोड़ा पा साड़ी फरमाइश ते ही ब्लैक वॻो कंहिंजी फरमाइश ते मां पातो आहे फरमाइश ते न आहे पातो बसि ईअं दिलि चयो कारो बि न आहे ब्लू आहे ब्लू कलर लाइट जी हाणे ॾिसो अलीगुल खे बि ब्लू पातल आहे असां पाण में कठा रहिया थो पर इहो ब्लैक में महसूस थिए थो महसूस थिए थो तव्हांखे न लाइट जे करे हा महसूस वारी ॿी ॻाल्हि आहे पर असां ब्लू तव्हांखे लेंस पातल न असल में हा थोरो डार्कनेस हिन में बि आहे वरी तव्हांजे लेंस जो जेको आहे सो छॾो त पोइ वधीक तव्हांखे ब्लैक थो लॻे ब्लैक पाए सघे थो माण्हू
ब्लैक पाए सघे। ज़रूरी न आहे त सर हिकिड़ो तव्हां सां सुवाल आहे शाइर हज़रात गुलूकारनि जेको आहे सो ब्लैक कलर खे रुॻो ॾेई छॾियो त ॾुख में ई पाए न न सर वाहिद साहिब हिकिड़ो तव्हां सां अर्ज़ु आहे पर हिते तव्हां कीअं अचणु थियो? हिते साईं ॿुधोसीं त मिठाई बि पई आहे ऐं सुठी सुठी ईद माशाल्लाह ॿ celebrate सुहिणियूं थिए थी। छोकिरियूं बि वेठियूं आहिनि ऐं अलीगुल मल्हा साहिब बि वेठो आहे ऐं ॿियो हाणे छा चवां चओ 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 तूं ॿियो छा चवां हा चओ माण्हू खे ख़बर पवंदी भाई कहिड़ी तबियत जो माण्हू आहे। ईद बि पंहिंजी बसि सम्झी विया हूंदा माण्हू जेके तोखे सुञाणनि मूंखे सुञाणींदा उहो सम्झी विया बाक़ी खुल करणु ज़रूरी आहे। अच्छा माशाल्लाह हिन वक़्तु ताईं अमें जाम कमु कयो आहे माशाल्लाह इलाही सारा करेक्टर कया आहिनि। अमें अव्हां जी पर्सनल लाइफ में अगरि ॾिठो वञे त अव्हां जी नेचर कीअं आहे उन्हनि करेक्टर जहिड़ी आहे जंहिंमें अव्हां जेको करेक्टर निभाईंदा आहियो या चेंज आहे हुन खां? असल में कुझु माण्हू ईअं संजीदा हूंदा आहिनि सर। असल में ईअं आहे जहिड़ो माहौल ख़ासि करे गुलूकार ॻाईंदा आहिनि जीअं चवंदा आहिनि ॾिसो माहौल जहिड़ो आहे त ओड़े हवाले सां जहिड़ो माण्हू हूंदो जहिड़ी नेचर जो उन सां अहिड़े हिसाब सां पेश अचणु घुरिजे। बाक़ी हिकिड़ो कॉमेडी न भले हुजे पर जेकॾहिं माण्हू खे सुञाणे कोन उन सां कॉमेडी शुरू करे त कॉमेडी आहे उहो बेवकूफ़ आहे उहो कॉमेडी न उहो बेवकूफ़ आहे जेको पंहिंजी पर्सनैलिटी खे न सुञाणे कंहिं इज़त वारे जी ख़बर न ॿिए जी ख़बर बि न 24 कलाक मज़ाक में लॻी वञे त इहो ग़लति आहे। असां अलीगुल मल्हा या इहे दोस्त पाण वेठा आहियूं 24 कलाक मज़ाक कंदासीं अॻे जी मिज़ाज खे ॾिसंदासीं उहो मज़ाक खे लाइक करे थो त मज़ाक कंदासीं सही न त अलीगुल मल्हा साहिब खे वधीक ख़बर हूंदी छो जो हिन खे बि ख़बर बाद में पई हिन खे पहिरियों मां सम्झाईंदुमि पोइ हिन खे ॿ टे माण्हू बर्दाश्त करणियूं पोइ चयो तूं सही चयो। सर औरतुनि जा किरदार बि अव्हां कंदा आहियो त औरतुनि जो किरदार कंदे अव्हां खे कीअं महसूसु थींदो आहे? शर्म महसूसु थींदी छो इन जे हवाले सां ख़ासि करे त औरत एॾी डिघी न थींदी। हा कॉमेडी में हर शइ जाइज़ आहे कॉमेडी जॾहिं असां कयूं था त डिघी औरत आहे मां जेकॾहिं हिकिड़ो स्पेशल हाणे सोचां थो कुझु लेडीज़ करेक्टर लॻो बुरको ठाराए छो मुंहिंजे कद जो को बुरको ई कोन थो मिले पायो कोन थो मिले जेको मां पायां या जेकॾहिं चप्पल पायां हाणे 10 नंबर मुंहिंजो पंहिंजो मर्दाणो चप्पल 10 नंबर औरत जो 10 नंबर थी थो ई न आहे चप्पल इन लाइ इहो चैनल वारा खे चवंदा त ठीकु आहे त करेक्टर औरत जो करायो त मूंखे उभायो बि ठाराइजो मूंखे सैंडल बि ठाराए सर जॾहिं अॻे करेक्टर में हूंदा आहियो औरत जे वरी अलीगुल बि करेक्टर में हूंदा आहिनि ॿई पाण में मिली वरी चुगलखोरी कंदा आहियो? जीअं कंदियूं आहिनि ॿई। असां करेक्टर कया आहिनि पाण में ससु नूंहं जा बि कया आहिनि ऐं ही को मेले में अलाए छा वेंदो आहे उते वरी मां जेको आहे सो जेको हूंदा आहिनि डांसर मेलनि में इन हवाले सां हिकिड़ो इश्क थियो इहो बि हिकिड़ो वीडियो वायरल थियो इलाही कया आहिनि लेडीज़ जा करेक्टर इलाही कया आहिनि मां कॉमेडी मार शइ जाइज़ आहे कुझु बि ऐं दोस्त ॾिसण वारा चवंदा आहिनि यार ख़ानदान खे लॼाए श्री कसम ख़ुदा जो छोकिरी जो किरदारु कई अदा हिन महिमान जो छा करणु उथाइणो आहे हिन खे छा आहे? तो मां पंहिंजी ॻाल्हि कंदुमि तो वारी ॻाल्हियूं न कंदुमि अञा